वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यस्तबशिरून बिनिअमतिन मिनल्लाहि व फ़ज़लिन व अन्नल्लाह ला युज़ीअु अजरल मुमिनीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। अल्लाह जे फज़ल ऐं उन जी नेमतुनि जे मथां ख़ुशियूं मल्हाइनि था, ख़ुशि थियनि था पिया जो रब करीम उन्हनि खे नवाज़ियो आहे पंहिंजे नेमतुनि सां, पंहिंजी रहमतुनि सां। इहा ई इंसान जी कामयाबी आहे, इहा ई मोमिन जी कामयाबी आहे। फरमाए त अन्नल्लाह ला युज़ीअु अजरल मुमिनीन। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मोमिननि जे अजर खे ज़ाया न फरमाईंदो आहे, उन जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे। मालूम थियो त ईमान ई आहे जेको अमलनि खे बचाए थो। ईमान न आहे त अमल न बचंदो। ईमान जो हुजणु ज़रूरी आहे। ईमान हिकु क़ल्बी फ़ेल आहे, हिकिड़ो दिली फ़ेल आहे, अंदर जो हिकिड़ो फ़ेल आहे। ज़ाहिर में ईमान नज़र कोन ईंदो आहे, ज़ाहिर में अमल नज़र ईंदा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए जंहिंजो ईमान कामिल आहे, मुकमिल आहे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे अजुर जी हिफ़ाज़त फरमाए थो। रब करीम उन जे हर हिकु अमल जो उनखे बदिलो अता फरमाए थो। अॻिते इरशाद पाक आहे त अल्लज़ीन इस्तजाबू लिल्लाहि व रसूलि मिन बादि मा असाबहुमुल करहु लिल्लज़ीन अहसनू मिनहुम वत्तक़ौ अजरुन अज़ीम। जिन शख़्सनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे सॾ खे क़बूल कयाऊं, पोइ उन खां जॾहिं उनखे ज़ख़्म पहुतो, वास्ते उन शख़्सनि जो नेकी कयाऊं उन्हनि खां ऐं तक़वा अख़्तियार कयूं, उनजे लाइ वॾो अजुर आहे। उहद जी जंग शवाल जी 15 तारीख़ ते 3 हिजरी में मदीने पाक जे भरिसां उहद में लॻी, जंहिंमें महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जो हिकु तादाद शहीद थी वियो। मुशरिक काफ़िर मके जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हमिलो करे हलिया विया। इहो लश्कर मके जी तरफ़ ॾे वञे पियो त अॻिते हिकिड़ो मक़ाम आयो, जंहिं मक़ाम जो नालो रोहा आहे। उन रोहा वारे मक़ाम ते जॾहिं उन क़याम कयो, यानी 16 तारीख़ शवाल जो ते जॾहिं क़याम कयाऊं, यानी 15 ते हमिलो करे, छोकी मके पाक पहुचण को सवलो कमु न हो। उठनि घोड़नि ते मदीने खां वञनि त कम से कम खोड़ ॾींहं था लॻी वञनि। जेके 300 मील 350 मील मुफ़ासत आहे। पोइ जॾहिं उन मक़ाम ते पहुता, हिननि खे ख़्यालु पैदा थियो त असां त वाह जो हमिलो कयोसीं, हुननि जा ज़ख़्मी बि करे आयासीं ऐं हुननि खे शहीद बि हुननि जा करे आयासीं। हाणे त हो वॾा सुस्त थी विया हूंदा, हाणे कमज़ोर थी विया। हिन हमले खां जो अलाए छा हाल हूंदो, छो न ईअं कयूं जो हितां पोइ हिते मोटियूं, हितां मोटूं, बाक़ी जेके बचा आहिनि उनखे ख़तमु करे हलिया अचूं। न हूंदा, न इस्लाम जी ॻाल्हि थींदी, न क़ुर जी ॻाल्हि थींदी। हे वाह जो मौक़ो आहे, इन मौक़े खे ज़ाया असां न कयूं। हीअ रोहा जे मक़ाम ते उते वञी पाण खे संभालियो, पाण में सलाह मशवरो कयो त छा कयूं, की वाक़ई ईअं ई करणु घुरिजे। घणो तइदाद त हुनजो असां ज़ख़्मी करे आया आहियूं, घणनि खे शहीद करे आया आहियूं, बाक़ी हाणे कहिड़ी हुननि जी दिलि असां सां विढ़ण ते चवंदी हलो त हली बसि इहा बती विसाए अचूं, न हूंदी शमह न कंदी रोशनी। हिननि इहो इरादो कयो। हिन अल्लाह ताला जे महबूब खे बि मदीने पाक में इतलाह पहुतो। ख़ुदा इतलाह ॾियण वारो आहे त महबूब ऐं मुशरिक मोटिनी था पहुचे, या को कासिद अची पहुतो त मदीने ते हमिलो करण वारा आहिनि। हिननि वञी पाण खे संभालियो। हाणे अञा मके पाक में कोन, उतां ई पहुची मोटनि था पिया। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त अल्लज़ीन इस्तजाबू लिल्लाहि व रसूलि मिन बादि मा असाबतहुमुल करहु। जिन शख़्सनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे सॾ खे क़बूल कयाऊं, पोइ उन खां जॾहिं उनखे ज़ख़्म पहुतो। करहुनि जी माना ज़ख़्म, यानी जंग जा ज़ख़्मी हुया, कंहिंजा पेट फाटल, कंहिंजा मथा फाटल, कंहिंजूं ॿाहूं कटियल, इन हालत में हुया। अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात उनखे दावत ॾिनी त मुशरिक वरी असांजे मथां हमिलो था कनव
सहाबियो गॾु थियो त सभु सहाबी उन हालत में निकिरी ॿाहिरि आया, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अची गॾु थिया। सुहिणा हुकुम कयो कि साईं हुननि हीउ इरादो कयो आहे, तव्हांजो छा इरादो? कि जान निसार कंदासीं। पहुचे थोरे अॼु छा हिननि जो ईमान आहे? इन हालत में जो ज़ख़्म खाई करे पोइ बि दीन खे चिंबड़िया पिया आहिनि, महबूब जी ज़ात खे चिंबड़िया पिया आहिनि। दुनिया जे अंदरि अहिड़ो मिसाल मिलंदो ई कोन जेको महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जो ईमान आहे। फरमाता लिल्लज़ीन अहसनू मिनहुम वत्तक़ौ अजरुन अज़ीम, जिन सुहिणाई कई उन्हनि खां ऐं तक़वा अख़्तियार कया उनजे लाइ वॾो अजर आहे। अल्लज़ीन क़ाल लहुमुन नास इन्न नास क़द जमऊ लकुम, अची माण्हुनि खे ॿुधाए त साईं वरी तव्हांखे हमिलो कयो। मुनाफ़िक़ जेके भॼी आया, ॿिया बि माण्हू मदीने पाक में खोड़ हुया, ईसाई हुया, नसारा यहूदी हुया, साईं माण्हू गॾु थिया आहिनि तव्हांजे लाइ, काथे भॼी वञो, काथे लिको। हाणे त तव्हांजो तइदादु घटिजी वियो आहे, घणा त ज़ख़्मी आहिनि, तव्हां हाणे छा कंदव? अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुर पाक में फर्द फ़ख्शहुम चवनि पिया, फ़ज़ादहुम ईमाना, हुननि खे अचे फ़ख्शहुम, हुनखे चवनि पिया डिॼो उन्हनि खां। हुननि में त हिकिड़ो ज़ख़्मी कोन्हे, को हथियार, हुनजो लश्कर ओढ़ो जो ओढ़ो आहे, तव्हां में हेॾो नुक़सानु थियो आहे। अल्लाह ताला फर्द फ़ज़ादहुम ईमाना, अल्लाह ताला जी ज़ाते जीअं माण्हुनि खे ॾियारियो, तीअं सहाबनि जो ईमान मटे थी वियो, उनजो जज़्बो जोश उनजो वधी वियो। छा था चओ तव्हां? असां को टिजण वारा आहियूं छा? छो जो दिलि जे अंदरि अलाह जो ख़ौफ़ हूंदो आहे न, उनजे दिलि जे अंदरि ॿिए जो ख़ौफ़ अची नथो सघे। छो जो जाइ त हिकिड़ी आहे न, जॾहिं भरिजी वई त ॿी शइ हुन में ईंदी कोन्हे। तव्हांजो हुजे हिकिड़ो लोटो हुजे जेको पाणीअ सां भरियलु हुजे, त हुन में ॿियो पाणी त कोन पवंदो न, ॿी का शइ त पथर त हुन में कोन पवंदो न, पवंदो त पाणी पलटी पवंदो। हिननि जी पूरी जो पूरी दिलि जेका आहे न, अलाह जे ख़ौफ़ ऐं मदीने वारे साईं जी मुहबत सां भरियलु आहे, जंहिंजी दिलि जे अंदरि ॿी का शइ अची नथी सघे। फ़ज़ादहुम ईमाना क़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील, जो असांजे लाइ अलाह असांजो काफ़ी आहे, असांजो रब असांजो कारसाज़ आहे। महबूब जीअं हुकुम कयो त अलाह जो महबूब जेकी बि सहाबी हुया, उनमें ज़ख़्मी हुया, उहे सभु जो सभु मदीने पाक खां निकिता। 8 मेल मदीने पाक खां ॿाहिरि निकिरी आए। हमराउल असद जो नालो आहे, जाइ जो नालो। 8 मेल मदीने पाक खां मके पाक जे रस्ते ते ॿाहिरि निकिरी अची बीठा। अचो जंग करणी अथव त हलिया अचो। पर उन्हनि खे जॾहिं पैगाम पहुतो त असां त हिनखे ॾिजाइण जे लाइ चयोसीं त असां तव्हां ते हमिलो कयूं था, ख़तमु कंदासीं। हीअ त वॾा कंहिं दिलेर चइबा, हिन हालत में रत वहाईंदा बि ॿाहिरि निकिरी आया आहिनि। उहा जे हमराउल असद ते जॾहिं पहुता त मुशरिकनि जे दिलि में मुस्लमाननि जो ख़ौफ़ तारी थी वियो। हीअ त हाणे पोइ सलाह ॾियणु लॻा पंहिंजे सुपर सालार खे त असां त इहो इरादो कयोसीं त हिनखे ख़तमु करे वेंदासीं, पर हाणे हिन सां लड़ंदासीं, ईअं न थिए जो असांजी फ़तेह जेका शिकस्त में न बदिलजी वञे। अहिड़ी कामयाबी हासिलु कई आहे जो मुस्लमाननि खे हेॾो नुक़सानु पहुचायो आहे। हाणे ईअं न थिए जो वरी हिन जॻह ते मार खाई वञूं, भलो थियो त हिन सां विड़ो न, हितां भॼी हलिया विया। एॾो जज़्बो ईमान जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाब में, जेके मदीने पाक खां निकिता त ईअं चवंदा पिया अचनि त हस्बुनल्लाहु व निअमल वकील, हस्बुनल्लाहु व निअमल वकील, हस्बुनल्लाहु व निअमल वकील। इहो अल्लाह ताला जो ज़ाते बाबरकात क़ुर पाक में फरमायो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां बि हलनि पिया, ईअं बि चवनि पिया त असांजो अलाह असांजे लाइ काफ़ी आहे ऐं असांजो बहितरीनु कारसाज़ आहे। फ़न कलबू बि नेमत मिनल्लाह व फज़ल, अलाह जी नेमत सां, जे फज़ल सां पोइ फिरी पिया। लम यम ससहुम सू, ऐं न पहुची उन्हनि खे का बुराई। वतबू रिदवान अल्लाह, उहे अलाह ताला जी ख़ुशनूदीअ जे वास्ते, ख़ुशनूदीअ जे वास्ते ऐं ताबेदारी कयाऊं। वल्लाहु ज़ुल फज़ल अज़ीम, ऐं अलाह जेको आहे सो वॾे फज़ल जो साहिबु आहे। अलाह पंहिंजे ॿारनि जे मथां महिरबानी फरमाईंदो आहे। फरमाए त इन्नमा ज़ालिकुम शैतानु युख़व्विफ़ु औलियाअहू, ऐं इहो जेको शैतान आहे न, इहो पंहिंजे दोस्तनि जे अंदरि दिलनि जे अंदरि ख़ौफ़ विझंदो आहे। शैतान ख़ौफ़ विझंदो आहे। वला तख़ाफ़ूहुम, तव्हां हुन खां न डिॼो, ख़ाफ़ूनी, मूंखां डिॼो, इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। हिकिड़ी बदर कुबरा आहे जेको रमज़ान मुबारक जे महीने में जंग लॻी 2 हिजरी में, वरी ऊद जे अंदरि जॾहिं मके जा मुशरिक आया हुआ त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे
साहबनि खे शहीद करण खां पोइ अॻिते निकिरी वञी ऐं उते ऐलान कयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातिब थिए त ईंदड़ साल अचिजां बदर में विढ़ंदासीं, ईंदड़ साल अचिजां त बदर में वरी मुक़ाबिलो कंदासीं। इहो मां तव्हांखे असां चैलेंज ॾेई था वञूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे जवाब में फरमायो इनशा अल्लाह, फरमायो इनशा अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जो चई त विया हा न त 4 हिजरी जे अंदरि वरी अल्लाह जो महबूब मदीने पाक खां लश्कर वठी बदर में वञी पहुतो। एॾी ज़रूरत ई मोमिननि में, छो जो इस्लाम जे अंदरि जेकॾहिं मोमिन में ज़रूरत न आहे त कामयाबी न आहे न, कामयाबी त ज़रूरत में रखियल आहे न। हे त असां पंहिंजे ख़ौफ़ में मरूं था पिया न, पंहिंजे ख़ौफ़ असांखे मारे विधो आहे न। बाक़ी इस्लाम मोमिन जो नालो पहाड़ खां तूफ़ाननि खां वधीक मोमिन मज़बूत आहे। जॾहिं अज़म जे अंदरि मज़बूत आहे त अलाह हुनखे कामयाबी ॾिए थो पियो, पर जेको पंहिंजे ख़ौफ़ में पाण मरे थो पियो त हुनखे कहिड़ी कामयाबी मिलंदी। यानी 4 हिजरी जे अंदरि जेके सबबु बदर सुग़रा 4 हिजरी में वरी अल्लाह जो महबूब लश्कर इस्लाम जो वठी वञी बदर में पहुतो हुयो, मुशरिक कोन आया। सम्झी विया उन खां पोइ इन उहद खां पोइ वरी मुशरिकनि महबूब खे सां लड़ी न सघिया। पोइ ॿाहिरनि माण्हुनि खां मदद वरितऊं। यानी 2 जंगियूं थियूं मके वारनि सां, हिकिड़ी बदर बि उहद, उन खां पोइ खोड़ गुज़वात आहिनि, जंगियूं आहिनि। पर उन में जेके जंगियूं पोइ थियूं उन में मुशरिकनि मके वारनि ॿाहिरनि माण्हुनि खां मदद वठी ॿियनि मुल्कनि खां फ़ौजियूं घुरायूं, किराए वारा कातिल घुरायूं, पोइ महबूबी खे सां लड़नि पिया। बाक़ी इन 2 जंगुनि जे अंदरि उनखे अहिड़ी बुरी शिकस्त आई जो मके वारनि जी जेल टुटे पई। तव्हांजो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात 8 सालनि खां पोइ सॼो मको पाक अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे ॾेई छॾियो। उहो मुक़दस शहर उहो पाक अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब खे अता फ़रमायो। यानी हुसूल जे लाइ, नेमत जे लाइ बि क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे। जेकॾहिं सुख वठिणो आहे, जेकॾहिं जन्नत हासिलु करणी आहे त उनजे लाइ महिनत बि करणी आहे, उनजे लाइ कशाला बि करणा आहिनि। दुनिया जे हुसूल जे लाइ बि माण्हू ॾिसी थो न कीअं ॻरी थो पए न सफ़ा, न गर्मी ॾिसे न सर्दी ॾिसे, पर उनखे फ़र्ज़ु सम्झी करे अदा करे थो पियो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा काम जेके असांजे मथां आहिनि एॾा त ज़रूरी आहिनि, एॾा त लाज़मी आहिनि, उनखे कॾहिं बि तर्क न करणु घुरिजे। जॾहिं माण्हू उन जॻह ते क़ाइमु थी वियो न त पोइ उन सां गॾु अल्लाह जी मदद हमेशह हूंदी आहे। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल जी